बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह क़मर रुकु नंबर 1। क़यामत वेझी आई ऐं चंड चीरजी पियो ऐं जेकॾहिं काफ़िर का निशानी ॾिसंदा त मुंहुं मोड़ींदा ऐं चवंदा त हीउ क़दीमी जादू आहे ऐं कूड़ो ॼाताऊं ऐं पंहिंजनि सदुनि ते हलिया ऐं सभु को कमु पंहिंजे वक़्त ते ठहिरायल आहे। बेशक वटनि उहे ख़बरूं आयूं आहिनि जिन में झिणक आहे, पूरी ॾाहप बि आहे। पोइ इबरत जूं ॻाल्हियूं खेनि को फ़ाइदो नथियूं ॾियनि, तंहिं करे खाइनि मुंहुं मोड़। जंहिं ॾींहुं सॾींदड़ अणवणंदड़ शइ ॾांहुं सॾींदो, तंहिं ॾींहुं पंहिंजनि झुकियुनि अखियुनि सां क़बरुनि मां ईअं निकिरंदा जो ॼण के उहे पखिड़ियल मकड़ आहिनि। उन सॾींदड़ ॾांहुं डोड़ंदा वेंदा। काफ़िर चवंदा त हीउ सख़्तु ॾींहुं आहे। उन्हीअ खां अॻु नूह जी क़ौम कूड़ भायो, पोइ असांजे बाने खे कूड़ो ॼाताऊं ऐं चयाऊं त चरियो आहे ऐं साणसि सख़्तु ॻाल्हायो वियो। पोइ हिन पंहिंजे पालणहार खे अर्ज़ु कयो ऐं चयाईं त बेशक आउं परहेज़गार आहियां, तंहिं करे तूं खाइनि वेर वठि। पोइ आसमान जा दरवाज़ा घणे वहंदड़ पाणीअ सां खोलियासूं ऐं ज़मीन मां चश्मा जारी कयासूं। पोइ चौधारी पाणी गॾु थियो, जंहिं कम लाइ उहो ठहिरायो वियो हो ऐं खेसि तख़्तनि ऐं मेखनि वारीअ ॿेड़ीअ ते चाढ़ियोसूं, जा असांजे अखियुनि आॾो थे हली। उन्हीअ शख़्स जे बदिले वठण लाइ जंहिंखे न मञियो हुआऊं ऐं बेशक उन्हीअ सज़ा खे इबरत लाइ हिकु निशानी करे छॾियोसूं। पोइ आहे को नसीहत वठण वारो। पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का कहिड़ी तरह हुआ ऐं बेशक क़ुर खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं। पोइ को आहे को नसीहत वठण वारो। आद क़ौम कूड़ भायो, पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का कहिड़ी तरह हुआ। बेशक असां सख़्तु तूफ़ान खे तमामु सख़्तु निभागे ॾींहं में मथनि मोकिलियो, जो माण्हुनि खे पटियाईं थे ॼण के उहे पाड़ूं पटियल खजी जा थुड़ आहिनि। पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का कहिड़ी तरह हुआ ऐं बेशक क़ुर खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं। पोइ आहे को नसीहत वठण वारो।